धंधे आणण जी त लय आ, नौकरी आणण खे भी मिले थी पेंशन, बाकी घर जी लेडीज़ जी ज़िंदगी त बस टेंशन टेंशन। छा थियो आहे? शैलूअ सां नथी ॻाल्हाए? न हेॾा मूंखां पुॼे ई नथो ॻाल्हाइण, सॼो ॾींहुं पंहिंजे घोट जूं गिलाऊं थी करे, मूंखे वणे ई नथी ॻाल्हि। तव्हां वीचारा घोट हेॾा सुठा हूंदा आहियो, हेॾा प्यारा हूंदा आहियो, हेॾा कूची कू हूंदा आहियो, असां लेडीज़ लाइ ॾींहं राति घिसाईंदा आहियो। वरी छा खपेसि? चाहे बरसाति हुजे, चाहे उस हुजे, चाहे तूफ़ान हुजे। मम्मी रिचार्ज थी विया, हाणे भली ॻाल्हाए शैलू आंटीअ सां। रिचार्ज? अरे तू ही त चए रिचार्ज कराए, फोन नथा लॻनि। त मां जेको चवां न, सभु ॻाल्हियूं ॿुधाइण ज़रूरी न हूंदो आहे पीउ जे अॻियां। हेॾा हेॾी बरसातूं चालू थी वियूं आहिनि, नई छटी वठी ॾियो न। अॻे साल वारी यूज़ कर। टुंगण न अॻे सालाड़ीअ में। हा त पन्नी लॻाइसि न छटीअ ते, पोइ यूज़ कर। पन्नी लॻाइसि छटीअ ते, छा पतरा आहिनि या पन्नी लॻाइसि? ग़रीब ते बि काई हद हूंदी आहे। तूं कमु कर, मुंहिंजी छटी खणी आन। तव्हांजी छटी न खपे, खुलण में ज़माना लॻी वेंदा आहिनि। टियों खणी वियमि, बटण दॿाए दॿाए बेख निकिती। चार मायुनि खे सॾु कयो, चारई मायूं मिली करे हिकु बटण पियूं दॿायूं, माण्हू पिया खिलनि, चार मायूं हिकु छटी नथी खोले सघनि। सॼो मूं सनानु थी वियो, उहो अलॻि। वीचारे वॉचमैन पंहिंजी छटी ॾिनई। पप्पा रेनकोट जा पैसा त ॾियो। ग़रीबनि खे सुभाणे सुबुह 9 बजे दान मिलंदो। हलो हाणे हलो हलो हलो। मम्मी रेनकोट खपे न मूंखे। पोइ पप्पा छो वठी ॾेई? तूं वठी ॾे। ये पाण मूंखां थी गुड़ गुड़ करे। गुर नथी करे। माइंड यूअर लगेज। लगेज न मम्मी, लैंग्वेज। लैंग्वेज। माया शब्द तो पकड़े बेशर्मा। नंढे हूंदे ग्रामर में 0 खणी ईंदो हुए, पी चपाटू हणंदो हुए, मां बचाईंदी हुई मैं। लगेज चइबो आहे। लैंग्वेज। चुप कर, बदतमीज़ औलाद। ऐं रेनकोट जी ज़रूरत कहिड़ी आहे तोखे? एतिरा छोकिरा गाॾियूं खणी वेंदा आहिनि, ऑटो में वञ। चुप करे। मूंखे गाॾीअ लाइ थी चए यार, छोकिरा कॉलेज में कारूं था खणी अचनि। तूं पुट कार हलाईंदे बि न, त बि कार जो ड्राइवर ई लॻने, मालिक कोन लॻने। भाभी हलो, काथे आहीं शैलू? अरे वो बाज़ार वई हुयमि न छटी वठण माईअ लाइ। मन मूंखे 2 हफ़्तनि खां चई रखियो अथई, बरसाति एॾी हुई मां निकिती न आहियां ॿाहिरि। सुभाणे को भाभी छुटियूं कंदियूं, केरु कंदो हिननि जूं कमु? करे थोड़ी था सघूं हाणे। अॼु उहो ई चयोमांसि वञी वठी थी अचें। चईं अभी मैं घोट के साथ थी अचो। मां बत्ती वठी चईं भाई कंहिंजो घोट बि वीचारो छो आलो थिए न। तव्हां ॾिनवसि भाभी माईअ खे छटी? हिते हिकिड़ी माईअ खे त मिले छटी, हिकिड़ीअ खे मिले मतिलबु ॿी बि रखियो या हाणे भाभी? किथां रखंदमि 2 मायूं? पहिरियों ई मुंहिंजो घोट माईअ अॻियां पोयां घुमंदो रहंदो आहे। लेडीज़ जे लाइ अची वियो आहे असां वटि धमाकेदार कॉन्टेस्ट, जंहिंमें तव्हां घर वेठे खटी सघंदा आहियो हिकु जंबो साइज़ छटी। हल मां ॻाल्हायां थी शैलू। तव्हांखे सिर्फ़ु हिकु वीडियो ठाहे असांखे मोकिलिणो आहे, जंहिंमें तव्हांखे पंहिंजे घोट जी तारीफ़ करणी आहे। तव्हांजो हस्बैंड हिन दुनिया जो बेस्ट हस्बैंड कीअं आहे, अहिड़ी कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे तव्हांजे सत्यानाश घोट में जेकी ॿियनि जे घोट में न आहे। 3 ख़ासि ॻाल्हियूं तव्हांजे घोट जूं खटाए सघंदियूं आहिनि तव्हांखे हिकु जंबो साइज़ छटी। त फटाफट मोबाइल खणो, वीडियो ठाहो, मोकिलियो असांजी साइट ते चरियनि सां मिलिया.com। हल पुट मोबाइल कट, जल्दी कर, वीडियो ठाहे। छाजो वीडियो ठाहियां? वीडियो ठाहे न मोकिलींदमि न मां, छटी खटंदमि मां, छटी खटंदमि। अरे वाह। हल चओ, लाइट्स कैमरा एक्शन। हल लाइटूं चालू आहिनि हाणे, जल्दी कर, एक्शन। छा कयां? अरे मम्मी वीडियो में तारीफ़ करणी थी पप्पा जी। हाँ त कंदमि न मां। माय हस्बैंड इज नंबर 1।
छो नंबर 1 रीज़न रीज़न वरी ओॾां खपनी आहे तोखे। मूंखे न खपनि विझणो आहे वीडियो में पपायूं 3 सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाए जेकियूं तोखे जाम वणंदियूं आहिनि। सुठियूं ॻाल्हियूं हिननि जूं ॿुधायां, हो बि 3 सुठियूं ॻाल्हियूं। तोखे मुंह में हिक बि सुठी ॻाल्हि न लॻंदी थी? लॻंदी आहे न, पोइ ॿुधाए न। सोचां थी न। जल्दी ॿुधाए मम्मी कैमरा चालू आहे। मुंहिंजो घोटु दाणू पीअंदो आहे। दाणू पीअंदो आहे? दाणू पीअंदा आहिनि, इहा पॉज़िटिव ॻाल्हि न आहे, न विझी सघिबी आहे इहा। ऐं छो न विझी सघिबो आहे? हाणे मुंहिंजो घोटु ॾिस जंहिंखां दाणू वठंदो आहे उन्हनि जा घर कंहिंजे करे हलंदा आहिनि? मुंहिंजे घोट जे करे। न दाणू जी पॉइंट न विझी सघिबी आहे। त छा ॿुधायां? हिकिड़ी सुठी ॻाल्हि नथी ॿुधाए सघे मुंहिंजी? चओ न केयर कंदो आहे। केयर कंदा आहियो तव्हां? हिकु छटी वठी ॾियो नथा, जाला हली थी थिए रस्तनि ते। भाई मां त सची ॻाल्हाईंदीमांव, मूंखां कूड़ ॻाल्हाइण न वणंदा अथव। वठी थो अचां, हाणे थो वञा मार्केट में। न खपे मूंखे। न हाणे त मां वठी ईंदुमि, मोबाइल रख तूं। वठी था अचो, थैंक यू। ॿुधो न, वॾी वठी अचिजो ऐं गुलनि वारी वठी अचिजो। ॿुधो अंब बि खुटिया अथव ऐं मिठाई बि वठी अचो न, काई मिठी शइ बि न पई अथव। हाणे 1000 रुपयो ख़र्च कराइजांइ। वठी अचो न 4-5 शयूं, हाणे वञो ई था त। ज़िंदगी ॾाढी कठिन आहे।